अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअun व रहमतुल लिल मुमिनीन। सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुअज़्ज़िज़ मोहतरम दोस्तों, सब खां पहिरियां मुबारक जी लायक हैं उहे जन दरसे कुरान जो प्रोग्राम रखियो, दरसे कुरान पढ़ायो, दरसे कुरान पढ़ियो ॿुधो। अल्लाह खां दुआ है अल्लाह सईं इनकार खैर की कबूल ए मंजूर फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरन खे इन मां फैज़ हासिल करण जी तौफीक अता फरमाए। दोस्तन उलमा तव्हां खे ॻाल्हियूं काफ़ी ॿुधायूं, मुख़्तसर ॿ चंद ॻाल्हियूं मां अर्ज़ कंदुसि। मजलिसूं दुनिया में घणियूं थींदियूं आहिनि। हे क़ुरान जी मजलिस चौजे, दीन जी मजलिस चौजे। अल्लाह जी नबी फरमायो आहे कंहिं बि जाइ ते दीन ख़ातिर माण्हू गॾु थियनि। ये मस्जिद में बैठा हूं ना, ये सब दीन खातिर है। मुख्तलिफ कौमन जा मुख्तलिफ ज़बान ॻाल्हाइण वारा गॾु थियण जो सबब हिकिड़ो ई दीन। अल्लाह जे नबी फरमायो दीन खातिर गॾु थी वरी वापस घर न पहुचदा। हाणे प्रोग्राम पूरो थींदो त बा काॾे वेंदासीं सभु? दीन खातिर गॾु थिया वरी वापस घर न पहुचदा। अल्लाह साईं सब गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह खां दुआ है अल्लाह साईं तव्हां असांजे हिन दीनी प्रोग्राम खां फारिग थियण खां बाद जॾहिं असां वापस थियूं त असांजे समूरन गुनाहनि जी अल्लाह साईं माफ़ी जो फ़ैसिलो अता फरमाए। मोहतरम दोस्तों, दुनिया अल्लाह जो राज। राज सिंधी जो लफ्ज़ आहे, राज समझंदा हो? राज छपियल हो। दुनिया अल्लाह जो राज आहे। आसमान ते नज़र कयो, अकल कम नथो करे, कीअं बीठो आहे? ज़मीन ते नज़र कयो, असांजे अकल में जेका शइ समझ में अचे थी वेही फिक्र क्यों अकल दंग रहिजी तो वने। राज अल्लाह जे खे पहुची अल्लाह साईं जो राज कीअं समझ में अचे? हेॾी कायनात जे अंदर अलाही कहिड़ी शइ पैदा कई।
ख़बर न थी। इहो राज़ आहे। अल्लाह साईं पंहिंजे राज़ खे खोलण जे लाइ पंहिंजो आवाज़ दुनिया में मोकिलियो, जंहिंजो नालो क़ुरान। क़ुरान दुनिया में आयो, कायनात जो सॼो राज़ खोली। क़ुरान कहिड़ी ॿोली में आहे? तव्हां कहिड़ी ॻाल्हाईंदव? क़ुरान जी शुरूआत कहिड़े अखर खां आहे? बिस्मिल्लाह पढ़ंदा हो न? छा खां आहे शुरू? बा खां। क़ुरान ख़त्म काथे थियो? सीन ते, वन्नास। अल्लाह से सबके क़ुरान जो इल्म नसीब फरमाए थो। पढ़ियल हो न? बिस्मिल्लाह खां शुरू कंदा आहियूं काथे? वन्नास सीन ताईं। असां पंहिंजी सिंधी ॿोली में हाणे बे ऐं सीन जे विच में इहो सॼो आहे 30 सिपारा क़ुरान। समझ में अचे थी न ॻाल्हि? हाणे बे ऐं सीन खे पाण में मिलायूंसि, बे खे ज़बर ॾियो, सीन खे जज़म, छा थींदो? इहो सिंधी में असां उते लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, कंहिं माण्हू खे रोकींदा आहियूं, बसि हाणे शइ जी ज़रूरत कोन्हे, बसि अबा ॻाल्हाइण तुंहिंजो, बसि बाबा मां सम्झी वियुमि। ॻाल्हि सम्झ में आई न? त क़ुरान शरीफ़ बा खां शुरू थियो, सीन ते ख़त्म थियो, बसि। पोइ जीअं शायदि मां सम्झो साईं बि कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं त मन काइनात जे अंदरि सभु शइ अल्लाह सां इन में ॿुधाए छॾी, बसि ॿी शइ जी ज़रूरत ई कोन्हे, हिकिड़ो क़ुरान काफ़ी। अल्लाह साईं खां इहा बि दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां असांखे, तव्हां असांजे बचड़नि, पुटड़नि, न्याणियुनि खे बि क़ुरान जो इल्म नसीब फरमाए। असां ॾिसंदा आहियूं को नेक निमाज़ी आहे, चवंदा आहियूं त वॾो बुज़ुर्ग आहे, वली आहे, हे बाबा तहजुद पढ़े थो, वॾी निगाह सां ॾिसंदा, नेक आहे। हे गर्मी में बग़ैर रोज़ा, रमज़ान खां बग़ैर रोज़ा गर्मी में रखे, नफ़िली रोज़ा रखे, नेकी जा कम। पर हिकिड़ी शइ सम्झो, हाणे हे पने जो शहर आहे, हिते मां सम्झां थो अहिड़ो माण्हू हाणे न हूंदो आहे। कोई माण्हू हिकिड़ी रात में 100 रकात नफ़िल पढ़ण वारो नज़र अचे थो? हिकिड़ी रात में 100 रकात अल्लाह साईं कंहिंखे नसीब करे, लॻे घटि थो। हे जेके 24 कलाक क़ुरान पढ़नि था, हिकिड़ी आयत क़ुरान जी उस्ताद वटि वञी सिखियो, 100 रकात खां वधीक सवाब आहे। इहा क़ुरान जी बरकत। मौलवी साहब दर्स ॾींदो आहे, तव्हां ॿुधंदा हो न? पोइ क़ुरान शरीफ़ जे अंदरि तव्हांखे दीन ऐं शरीयत जा मसला बि ॿुधाईंदो। हे शरीयत में जाइज़, हे नाजाइज़, हिन में सवाब, हिन में गुनाह, हे कमु कयो अल्लाह राज़ी थींदो, हे कमु न कयो कंदो त अल्लाह नाराज़ थींदो। हे शरीयत जा मसला। पोइ असां पंहिंजे मुआशरे जे अंदरि जेके इहे मसला पढ़नि, पढ़ाइनि मदरसनि में न, पोइ चवंदा आहियूं भाई मौलवी था थियनि, आलिम था थियनि, दीन जो इल्मु पढ़नि था, पढ़ाइनि था। हाणे ॾिसो, इहो सॼो क़ुरान जो इल्मु आहे। सिर्फ़ क़ुरान जी आयत पढ़ियईं त 100 रकात खां वधीक सवाब। पर जेकॾहिं क़ुरान जा मसला, शरीयत जा मसला वञी 2-3 सिखियो, हाणे वरी सम्झिजो, थी सघे को 100 रकात पढ़ंदो हुजे, हाणे शरीयत जा, क़ुरान जा मसला वञी 2 या 3 सिखियो, इन्ही जो सवाब 1000 रकात नफ़िल खां वधीक। अब केरु पढ़ंदो 1000 रकात नफ़िल? पर जेकॾहिं क़ुरान शरीफ़ जे मजलिस में, दीन जी तालीम में, क़ुरान जे दर्स में उस्ताद वटि वेही दीन जो मसलो सिखे थो, 2-3 मिंटनि में अजर मिले थो, जो को 1000 रकात खां बि उनजो सवाब। उहा इहा क़ुरान जी बरकत। ॿी हदीस आहे, क़ुरान पढ़ाइण वारे खे छा चवंदा हो? उस्ताद।
पढ़ण वारे के तालिब। ओ जो कुरान पढ़ण वारो, कुरान पढ़ाइण वारो असांजे नज़रनि में किरियल आहे जो तॾहिं ते वेठो आहे। असांजे नज़रनि में किरियल आहे जो पराए घरों मानी थो खाए। मुआशरे जे अंदर मौलवी तबको छो तो गरीब आहे न बा, इन जे करे माण्हुनि जे नज़रनि में किरियल आहे। अल्लाह जो हबीब छा थो फरमाए, ओ इहा कुरान जी बरकत। ॿार जॾहिं तालिब शागिर्द उस्ताद वटि कुरान जो इल्मु पढ़ण अचे थो, पोइ सिंधी में चवंदा हूं पंध कंदा हूं, पंध कंदा हूं न बा, हिकिड़ी विख खणी ॿी जाइ ते रखूं, पेर खणी ॿी जाइ ते रखूं। ओ उन्ही कुरान जी अल्लाह वटि केॾी इज़त आहे। अल्लाह जो नबी तो फरमाए जॾहिं तालिब उस्ताद वटि, जॾहिं शागिर्द मदरसे में इल्म दीन सिखण कुरान पढ़ण अचे तो, जमीन ते पेर रखे तो, अल्लाह जी रहमत जा फरिश्ता अचन था, मता इन जे पेर के तकलीफ थे, ओ रहमत वारा पर उन्ही नंढड़े तालिब जे पेर जे हेठों विछाए। असां वटि त एजाज़ हूंदो आहे बा, शादी या ॿिया प्रोग्राम, पोइ कागज़नि वारियूं कंढियूं गुल विझंदा हूं न बा, ख़ुशी में निकाह ते साईं 5 रुपए जी कंढी विधी, हड़िया ख़ुशी आहे। पर ओ इन्ही तालिब जो एजाज़ अल्लाह साईं केॾो थो करे, मलाइक मोकिलेस थो, पेरनि जे हेठों पर विछाएस थो इन कुरान जे। ऐं ईअं बि हदीस में ईंदो, अल्लाह जे नबी फरमायो, जंहिं कुरान पढ़ियो, कुरान ते अमल कये। हिते ॾिसंदा हुकूमत हूंदी आहे, हे असां वटि हिकिड़ो सिस्टम आहे जमहूरियत वारो, इलेक्शन लड़दा आहिनि, पोइ वरी चढ़ी वेंदा, पोइ मिनिस्टर थींदा, पोइ उनखे कोटा मिलंदी, फलानी शइ फलानी शइ फलानी शइ। पोइ हे जेको कुरान पढ़ियो, कुरान सम्झई, कुरान ते अमल कयईं, क़यामत ॾींहुं इहो मिनिस्टर आहे। अल्लाह से इन खे बि कोटा ॾींदो, जन्नत जो सर्टिफिकेट मिली वियो। पर उहे माण्हू जन जे मथां फ़ैसिलो थियो आहे जहन्नम जो, अल्लाह से कोटा ॾींदुसि त 10 माण्हू जन्नत में वठी। छाजे सदके बा? कुरान। अल्लाह खां दुआ है, अल्लाह साईं तव्हां असांजे बचड़नि खे बि कुरान जो इल्मु नसीब फरमाए। कुरान शरीफ जूं जेके मां 2 लफ़्ज़ पढ़िया, 2 वस्फूं अल्लाह साईं ॿुधायूं। त हिकु कुरान असांजे लाइ छा आहे? शिफ़ा। ॿियो कुरान असांजे लाइ छा आहे? रहमत। जेको कुरान पढ़े, कुरान ते अमल करे, ज़ाहिरी बीमारियुनि खां भी कुरान शिफ़ा है, त बातिनी बीमारियुनि खां भी कुरान शिफ़ा। वरी कुरान ते अमल करण सां दुनिया में भी कुरान रहमता, त कब्र में भी कुरान रहमता, त आखिरत में भी कुरान रहमत। पर ये 2 ॻाल्हियूं समझो, कुरान पढ़ण खां पोइ कुरान ते अमल करण। हाणे साईं बिस्मिल्लाह खां वठी 30 सिपारा घणनि सालनि में साईं ॿुधायो त 3 सालनि में पूरो कंदा आहियूं, 4 साल, 3 खां 4 साल ताईं। हाणे तव्हांखे मथां ॾुखियाई लॻे त साईं 4 साल जंहिंखे पढ़ूं था, सम्झूं था, इहो अमल त वरी केतिरो खाईंदो। हाणे 4 सेकंडनि में इहा शइ सम्झी वेंदासीं। उलमा किराम लिखियो आहे, सॼे कुरान जो ख़ुलासो, सॼे कुरान जो ख़ुलासो अल्लाह जी इबादत। समझो था न बा? अल्लाह जी हिकु, रसूलुल्लाह जी इताअत। घणी शयूं थियूं। हर ज़ालिम सां बगावत, हर मज़लूम जी हिमायत। घणी शयूं थियूं। पूरी इंसानियत जी ख़िदमत। घणी शयूं थियूं। ये सॼे कुरान जो ख़ुलासो। ॻाल्हि सम्झ में आई न भाई? सॼो कुरान जो ख़ुलासो।
अल्लाह जी इबादत, रसूलुल्लाह जी इताअत, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत, पूरी इंसानियत जी ख़िदमत, इहे शयूं ज़हन में रखो। सॼे क़ुरान जो निचोड़ इहो आहे, इन ते अमल कयो। क़ुरान शरीफ़ ते अमल कंदासीं, ज़ाहिरी बीमारियुनि खां बि शिफ़ा, बातिनी खां बि शिफ़ा, हयाती में बि रहमत, ऐं असांजे क़ब्र में बि रहमत, ऐं असांजे आख़िरत में बि रहमत। हाणे असां इहे शयूं छॾे ॾिनियूं आहिनि। हे जेके मां 4-5 शयूं चयूं, इबादत कोन्हे, आहे बा इबादत। रसूलुल्लाह जी इताअत, ज़ालिम सां बग़ावत, मज़लूम जी मदद, इंसानियत जी ख़िदमत कोन्हे। पोइ हाणे छा थियो? जॾहिं अल्लाह जे उन क़ुरान ते अमल न कयोसीं, पुठी ॾिनीसीं, अल्लाह साईं नाराज़ थियो। असांजे मथों छा मोकिलींदो? मुसीबत। हे जेके बि जहिड़ी सूरत में तकलीफ़ां ॾिसो था, नज़र ओॾे न कयो। असल नज़र मक़सद इहो अथव त अल्लाह जे क़ुरान खे पुठी ॾिनी आहे, इन में कोताही कई आहे, पोइ अल्लाह जे अज़ाब जूं सभु सूरतां आहिनि। क़बाइली झेड़ा, इहो अज़ाब आहे। बदअमनी, महांगाई, को बि माण्हू असांजो कहीं न कहीं मुसीबत परेशानी में फाथल आहे, को कहिड़ी शक्ल में, को कहिड़ी सूरत। सबब इहो आहे क़ुरान खे पुठी। हाणे इलाज, अॻ में हिकिड़ी शइ थोरो ख़ाको सम्झायां। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो वॾो हकीम हो। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में नालो मूसा अलैहिस्सलाम भी उन्हीं जो ॿुधो हो, उन्हीं भी मूसा अलैहिस्सलाम जो नालो, पर मुलाकात न हुई। इत्तिफाक सां रस्ते में अचनि पिया, मुलाकात थी। हकीम जो ॾिठो मूसा अलैहिस्सलाम जे चेहरे ॾे, सम्झई त हे को वॾी शख्सियत आहे, नबी हो। मुलाकात थी। हाणे इन शइ खे सम्झजो। हकीम मूसा अलैहिस्सलाम खे चवे थो, माण्हू मोतबर नज़र थो अचे, मां हिकिड़ो सवाल जंहिंखों पुछो आहे, कंहिं बि जवाब न ॾिनो आहे, लॻे थो तूं जवाब ॾींदे। हाणे मुंहिंजो बि इहो तव्हां खां सुवाल आहे, तव्हां बि दिमाग़ में रखिजो। हाणे सवाल कहिड़ो आहे? पुराणे ज़माने में हूंदा हुआ तीर कमान, अॼोके ज़माने में आहे कलाइशन। हाणे सवाल थो करेज़, तीर हलाइण वारी ज़ात रब जी हुजे, माना कलाइशन अलाह वटि हुजे। ॻाल्हि सम्झो था न? तीर हलाइण वारी ज़ात कंहिंजी हुजे। कमान ॿुधी अथव? पुराणे ज़माने जा माण्हू गलोल भला ॾिठी अथव अॼोके ज़माने में। हाणे कमान वरी आसमान हुजे, तीर हलाइण वारी ज़ात अल्लाह जी, कमान आसमान, इन तीर को बचो की बचंदो, आसमान को ॿाहिरि निकिरी वेंदो। वरी वो हलाइण वारी ज़ात केरु आहे? मूसा अलैहिस्सलाम चयो, इहो त जवाब असांजो आहे, इहो को वॾो सुवाल आहे। हकीम परेशान थी वियो, अॼु ताईं मूंखे जवाब कंहिं न ॾिनो आहे, हे तो चए थी इहो जवाब असांजो आहे। मूसा अलैहिस्सलाम त नबी हो न बा। मूसा अलैहिस्सलाम जवाब ॾेस थो। हाणे सम्झजो, हे अल्लाह जे तरफ़ों असांखे तीर लॻनि था। अॼु जेके मुसीबत आहिनि न, तकलीफ़ आहिनि, क़ुरान खे पुठी ॾिनी आहे, बचूं कीअं? हाणे मूसा अलैहिस्सलाम तो चवेस, तीर हलाइण वारे जी झोली में किर त तीर कहीं बची वञे। अब ईअं आहे न, हिकिड़ो माण्हू ॿिए खे बंदूक हणे वञी भाकुर पायोसि त हणंदो बंदूक? अल्लाह साईं जॾहिं तीर हणे तो, तीर वारे जी वञी झोली में किर त तीर खां बची वेंदे। ओ अल्लाह जे रहमत जी झोल अथव क़ुरान। जे क़ुरान जे दामन में ईंदो, उन जे तीरनि खां तकलीफ़नि खां बचंदो। जे क़ुरान जी दामन खे छॾींदो, चक्की में ॾिसंदा हो अन्न विझी अटो कंदा हूं, पोइ असां बि क़ुरान जी दामन खे छॾियोसीं त पीस जी ख़तम थी वेंदी। पर इहो वक़्तु वरी कहिड़ो आहे? ओहे ज़िंदगी हयात, असां नफ़्सा नफ़्सी में लॻल।
हिकिड़ो अलाह वारो शहर जे बाज़ार में चौक में वेठो, पने में शहर आहे न बाज़ारूं वरी चौक में, कंहिं ॾिठुसि, पुछुसि बुज़ुर्ग तूं फ़क़ीर हिते छो वेठो आहे बाज़ार में? हाणे फ़क़ीर जवाब छा थो ॾेसि, अल्लाह ऐं माण्हुनि जो ठाह कराइण जे लाइ वेठो आहे। छा बा? अल्लाह ऐं माण्हुनि खे पाण में ठाहियां। पोइ उन पुछुसि ठाह थियो? हाणे फ़क़ीर तूं चवेसि अल्लाह त ठहण जे लाइ राज़ी आहे, माण्हू नथा मञनि था। ॾिसो त सही असांजो माहौल मुआशरे में केॾी नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे। ओ जॾहिं सिर अची लॻंदो कंहिं शइ सां हाणे परेशान थींदासीं, उहो हलियो वियो फ़क़ीर। थोरो वक़्तु गुज़रियो, वरी उन्ही अलाह वारे खे ॾिठई कब्रिस्तान में वेठो आहे। कब्रिस्तान ॾिठा अथव न बा? कब्रिस्तान में वेठो आहे फ़क़ीर। कल्ह बाज़ार में, अॼु वरी हिते वैरान झंग में वेठो। हाणे साॻी सुवाल कयसि, वरी फ़क़ीर बि साॻी जवाब ॾिनो त हिते छो वेठो आहे? अल्लाह ऐं माण्हुनि जो। होॾे बि ईअं ॻाल्हि कई। हाणे वरी हिन पुछुसि त पोइ ठही विया? अॻे छा जवाब यादि अथव? अल्लाह त ठहण जे लाइ तयारु आहे पर माण्हू नथा मञनि। हाणे कब्रिस्तान में फुरदा पिया आहिनि न क़बरनि। हाणे फ़क़ीर तो चवे माण्हू रूड़ा कनि था पर मालिक ठहण जे लाइ तयारु। इहो वक़्तु असांजो इहो आहे। ज़िंदगी असांखे अल्लाह सां हयाती जेका ॾिनी आहे, इन ज़िंदगी जे अंदरि अल्लाह जी रहमत वारे क़ुरान खे चिबड़ी वठूं, इन खे पढ़ूं, समझूं, इन ते अमल कयूं। असांजी हे ज़िंदगी दुनिया वारी, क़बर वारी, आख़िरत वारी कामयाब। पर जे क़ुरान खे पुठी ॾींदासीं त असां दुनिया में बि तबाह हूं त आख़िरत में बि तबाह। तव्हां त ख़ुशि नसीब हो हिकु शहरी माहौल में रही करे। ॿिए नंबर ते अॼोके फितने जे दौर में ख़ास करे अॼु जेके आलात निकिता आहिनि न, सोशल मीडिया फलाना फलाना शैतानी आलात, अहिड़े दौर जे अंदरि इन माहौल सॼे खे छॾे करे तव्हां जेको वक़्तु कढो था दर्स क़ुरान जो, तव्हांखे अल्लाह से घुरियो आहे उनजी रज़ा जी निशानी। तव्हां ख़ुशि नसीब हो, तव्हां पाण बि दर्स क़ुरान पढ़ो, पर पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान जो इल्मु पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे बि दीन जो इल्मु सेखारियो। अल्लाह जे दीन खां सवा असांजो कोई चाढ़ो कोन्हे। हाणे हिकिड़ी शइ तव्हांखे मां सम्झायां, मौलवी ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ कॾहिं माण्हुनि खे कावड़ बि लॻंदी आहे, पर असां एतिरी शइ बि ज़रूरु चवंदासीं, जेकॾहिं असांखे खुटायो दलील ॾियो असां तव्हांजी ॻाल्हि मञींदासीं। एतिरी शइ बि तव्हांखे मां इहो अर्ज़ु कंदुसि, असां मुस्लमान सॾायूं था, असांजो अबो, असांजो ॾाॾो, असांजो पड़ॾाॾो, असांजी अलाए काई पीढ़ी सभु मुस्लमान हो। असां वटि रसूमात इस्लामी आहिनि न, असां वटि कल्चर इस्लामी आहे, पर असांजे ज़हन में इहा शइ आहे त इहो कल्चर असांजो मौरूसी ज़ाती आहे। अञा ॻाल्हि सम्झ में घटि आहे। हाणे तव्हांखे वधीक वज़ाहत कयां, अब हिन पन्ने शहर में गोश्त मार्केट आहे न बा? उते कुते जो गोश्त बि हलंदो आहे न हलंदो? छो? कुते खे कंहिं पैदा कयो आहे, बकरी खे कंहिं पैदा कयो आहे, पोइ कुतो कहिड़ो अमेरिका ठाहियो आहे जो हराम? ॻाल्हि थोरो सम्झो। कुतो बि कंहिंजी पैदाइश, बकरी भी कहें पैदा कई, कुत्ते खे खाऊं था, बकरी खे भला को गोली सीने ते रखे तो कुत्ते जो गोश्त खाईंदो? मौत कबूल कंदासीं कुत्ते जो गोश्त? छो? कंहिं ॾिसो। हाणे इन शइ खे सम्झो, असां वटि इहो कल्चर त आहे, असां वटि इहा तहज़ीब त आहे, असां वटि इहा सकाफ़त त आहे। उहो माण्हू जेको निमाज़ ई नथो पढ़े उहो बि कुते जो गोश्त नथो खाए, उन वटि इल्मु त कोन्हे। जंहिं माण्हू खे कलमे जी ख़बर कोन्हे, जंहिंखे माण्हू खे सिंधी में चवंदा आहिनि त एतिरो अणपढ़ियो आहे जो तड़ लाहिण जी ख़बर कोन अथसि,
वो भी कुते जो गोश्त न खाइंदो। मुसलमान इहा शय याद रख, जेकॾहिं इन हराम शय खां तोखे नफ़रत मिली थी, कंहिं मुल्क जी कोर्ट जी फतवा कोन्हे, कंहिं कौम जे सरदार जी फतवा कोन्हे, जेकॾहिं तोखे इन गंदी शय खां नफ़रत आ, वो इन कुरान जे सदके उलमा तोखे ॿुधाए। अब असां वटि ॿियो हिकिड़ी रस्म आहे, तव्हां वटि बि हूंदी। अब अबे जे अबे खे छा चइबो आहे? अबे जे अबे खे छा चइबो आहे? ॾाॾे खे ॿ पुट हुजनि, हिकु अबो, ॿियो छा थींदो? चाचो। अबे जी धी छा थींदी आहे? भेण। चाचे जी धी छा थींदी आहे? हाणे इहे ॿई ॾाॾे जूं छा थियूं? पोटियूं। ॿ ॾाॾे जूं छा थियूं? पोटियूं। हाणे तव्हां खां मां पुछां थो, अबे जी धी सां निकाह कंदा? उहा ॾाॾे जी छा आहे? पोटी आहे। ऐं चाचे जी धी सां निकाह कंदव? उहा ॾाॾे जी छा आहे? हिकिड़ी ॾाॾे जी पोटी सां ज़ाल जो रिश्तो, ॿी ॾाॾे जी पोटी सां। कंहिं बि अणपढ़ियल माण्हू खे चओ त भेण सां शादी कर, बंदो खणंदो, चवंदो मां बेगैरत, भेण सां शादी कबी आहे। हाणे तव्हां ॿुधायो मूंखे, इन गैरत जो सबक़, हे छड़ो मां मिसाल ॾींदीमांव, इन गैरत जो सबक़ छा मुल्क जी कोर्ट ॿुधायो? छा कौम जे सरदार ॿुधायो? जे इन गैरत जो सबक़ अॼु मुसलमान तोखे मिलियो थी, ओ इन्ही कुरान जे सदके उलमा ॿुधायो। त समझ में आयो त ही कुरान, कुरान वारा न हुजन हा, उलमा न हुजन हा। अॼु तूं असां मुसलमान भी ईअं कुते जो गोश्त खाऊं हा, जीअं चाइना वारा कुते जो गोश्त खाए। उहे त साइंस में असां खां मथे, पैसे में असां खां मथे, दुनिया जी हर तरक्की में असां खां मथे। पर जे अॼु इहे कुरान जा दर्स, इहे कुरान वारा न हुजन हा, इहो कुरान जो इल्म न हुजे हा, असां खां बा दुनिया जी तरक्की में यूरोप वारा मथे। यूरोप ॿुधो अथव न बा? यूरोप वारा मथे। उन्हनि वटि ज़ाल धी मां भेण में को फ़र्क़ु कोन्हे। अॼु मुसलमान तूं दरिया जे कच्चे में ॿेट में वञ, जंहिंखे कलमे जी ख़बर कोन्हे, उनखे बि ख़बर आहे त ज़ाल धी मां भेण में हे फ़र्क़ु आहे। जे इन गैरत जो सबक़ मिलियो थी इन कुरान जे सदके। असां वटि इहो कुरान न हुजे हा त पोइ असां बि यूरोपियन वांगुरु ज़ाल धी मां भेण में को फ़र्क़ु न सम्झ। त समझ में आयो त इन कुरान जे तालीम जे सदके असांजो ईमान भी महफूज़, इन कुरान जे तालीम जे सदके असांजी इज्जत भी महफूज़, इन कुरान जे तालीम जे सदके असांजी गैरत भी महफूज़। भली दुनिया छा भी चवे, पर जेकॾहिं असां वटि इहो इस्लामी गैरत ऐं इज्जत ऐं कल्चर महफूज़ आहे, पोइ इन कुरान जी तालीम, कुरान जे इल्म जे सदके। सो दोस्तो अज़ीज़ो, हाणे इन शइ खे सम्झ। आख़िरी ॻाल्हि, बदमुनी असांखे वापसि वञणो। कुरान जा लफ़्ज़ पढ़ंदा आहियूं न भाउ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, इहो लफ़्ज़, इहो बि कुरान, इहो बि छा आहे? वरी इन जी माना कंदा आहियूं। उस्ताद तव्हांखे ॿुधाईंदो न, मौलाना जावेद साहब दर्स में तर्जुमो जंहिंखे सिंधी में माना चऊं, इन जी जेका माना कयूं, इहो बि छा आहे? कुरान। हाणे असांजी कोताही, जीअं साईं ॿुधायो न तव्हांखे, ढकियल लफ़्ज़नि में कुरान में सभु सही, साइंस जी माई न पुॼेसि। लफ़्ज़ भी कुरान जेके तिलावत कंदा हूं, उन जी माना इहा इन लफ़्ज़नि जे अंदरि छपियल आहे। हाणे जेको सिर्फ़ लफ़्ज़ पढ़ंदो, चवंदा हूं हे नाज़रा पढ़ी वियो, यादि कंदो, चवंदा हूं हे हाफ़िज़ थी वियो। माना इन जे अंदरि छपियल आहे, उन ताईं तह ताईं पहुतो, चवंदा हूं हे आलिम थी वियो। इहे मसला ॼाणे थो, सम्झो था न बा? वरी माना जे अंदरि हिकिड़ी शइ छपियल आहे, छा? इन लफ़्ज़नि खे जंहिं सम्झो, वरी अंदर वञी माना खे सम्झो, वरी माना खां पोइ अंदर हिकिड़ो राज़ रखियल आहे, उन ताईं पहुतो। पोइ जेको कुरान हाफ़िज़ या नाज़रा पढ़ियल, उन खे नाज़रा पढ़ियल या हाफ़िज़ चऊं, माना पढ़ियो, उन खे छा चवंदा हूं? आलिम। जेको माना खां अॻिते वञी उन राज़ ते पहुतो, पोइ इन खे चवंदा हूं अल्लाह जो दोस्त। वलीउल्लाह ॿुधा थो न बा, अल्लाह जा दोस्त।
हाणे असांजी कोताही आहे, असां उन राज़ ते नथा पहुचूं। जे राज़ ते पहुचूं त पोइ दुनिया जी हैसियत क़ुरान जे हिक अखर जे नुक्ते जे अॻियां बि कुझु न आहे। उलमा लिखदा आहिनि कहे साइंसदान ऐं अल्लाह वारे जो पाण में मुनाज़रो थियो। मुनाज़रो लफ़्ज़ सम्झदा हो न? साइंसदान चयो त सही असां हवाई जहाज ठाहिया आहे, छा बा वॾी शइ आहे न, हवाई जहाज ठाहिया आहे, उनकी तारीफ़ शुरू कई, हेॾो कमाल आहे। तव्हां मुला छा था कयो, करनि था बा कुझु मुला? हाणे उन सवाल कयुसि, अल्लाह वारे फरमायुसि त ॿुधाए इहो जहाज़ जो ठाहियो थी, इन ते ख़र्च घणो थियो आहे, टाइम घणो लॻो आहे, जन ठाहियो उहे कहिड़े स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियुनि में पढ़िया, उन्हनि खे कंहिं पढ़ायो, सॼी लिस्ट ठाहे ॿुधाए त इन ते टोटल ख़र्च घणो, टोटल टाइम घणो थी सघंदो हिसाब। उन अल्लाह वारे चुसि त हाणे ओहे सिर पई थी, सिर सम्झंदा हो मिटी जी सिर, चए खणी ॾे क़ुरान जी आयत पढ़ी, फूको ॾिनईंसि त सोन थी वियो। छा थी वियो बा? सोन थी वियो। उन को पुछई त हिन सिर जी रक़म घणी या जहाज़ जी रक़म घणी, तू हुन ते ख़र्च घणो कयो, मां हिन ते ख़र्च घणो कयो, तू टाइम घणो लॻायो, मां हिन ते टाइम घणो लॻायो। हाणे ॿुधायो बा मुनाज़रे में उहो अंग्रेज़ घटे वियो या मुसलमान? हा, क़ुरान उहो आहे असांजी कोताही। असां त नाज़रा क़ुरान ई नथा पढ़ूं, असां त क़ुरान शरीफ़ जी माना तर्जुमो बि नथा कयूं। असां त क़ुरान शरीफ़ जो जेको अंदर राज़ आहे, जंहिं ते वञी पहुचूं था, उहो त वॾी मंज़िल आहे। पोइ उलमा ॿुधा थो न बा, अल्लाह वारा हिते हाल जी शरीफ़ तव्हांखे वेझो आहे, हज़रत साईं हमदुल्लाह रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं उनजे क़बर ते किरोड़ा रहमतूं फरमाए। काफ़ी अल्लाह वारा गुज़रिया आहिनि। ये उहे शख्सियतूं हस्तियूं हुयूं जन क़ुरान पढ़ियो, क़ुरान सम्झो, क़ुरान ते अमल कयो, क़ुरान जे उन राज़ ते वञी पहुता। पोइ उन्हनि जूं हस्तियूं अहिड़ियूं हुयूं ऐं क़ुरान शरीफ़ खे उन्हनि सम्झो। पोइ उन्हनि जे अॻियां इहे शयूं हुयूं न जो बसि हथ खणनि त कमु थी। त असल शइ इहा आहे, असां मुस्लमाननि में कमज़ोरी कोताही आहे, असां मुस्लमाननि में ऐब नुक्स हिन, असां ग़लति हूं, असां भुलियल हूं, असां पंहिंजे रस्ते ते न आहियूं, असां सही रस्ते ते अचूं। क़ुरान शरीफ़ खां मथे काई शइ कोन्हे। क़ुरान असांजे लाइ अखि आहे, ओ जीअं अखि खां सवा इंसान अंधो आहे, क़ुरान खां सवा बि इंसान अंधो आहे, उनखे कंहिं शइ जी ख़बर न पवंदी। जीअं मां मिसाल ॾिनी त ॿकरी ऐं कुते जे गोश्त जी ख़बर बि न पवंदी, अक़ल सां न सम्झंदो, इहो असांखे क़ुरान रस्तो। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांखे समूरनि खे क़ुरान जो इल्मु नसीब फरमाए, वरी इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं 5 वक़्त नमाज भी नसीब फरमाए। हाणे हिकिड़ी शइ ॿुधाए छॾियां, असां वटि अक्सर करे माण्हू रस्मी तौर क़ुरान शरीफ़ जी इज़त कंदा आहिनि, रस्मी तौर मुसलमान। हाणे तव्हां खां मां पुछां, हिन कचहरी में काफ़ी साथी वेठा आहिनि, कंहिं माण्हू खे ख़ुश्की थी, उञ लॻी, पुट ॿाहिरि सां वेठोसि, पुट खे सॾु कयईं, छोकिरा पाणी ॾे जल्दी कर, ख़ुश्की थी आहे। हाणे पुट छा थो करेसि, पेरें पवेसि, चुमियूं ॾेसि, मरोड़ा ॾेसि, अबा अबा करेसि, पर पाणी। हाणे तव्हां फ़ैसिलो ॿुधायो त इहे पीउ जी इज़त कई, पेर तोणे चटेसि, पर अबो थो चवे छा कर, पाणी नथो ॾेसि। इहा क़ुरान जी अबे जी इज़त। पोइ असां मुस्लमान इहा शइ सम्झूं, क़ुरान खे केतिरा ई क़ीमती कपिड़ा वेड़ियूं, क़ुरान खे अखियुनि चपनि ते रखूं, क़ुरान खे चुमियूं ॾियूं, क़ुरान मेड़नि सां अचे खून माफ़ कयूं, छा बि कयूं, पर क़ुरान जीअं चवे ईअं नथा कयूं त क़ुरान जी इज़त न कईसीं। क़ुरान जी अबा रस्मी इज़त वाणियो बि कंदो आहे। तव्हांजे शहर में अलाए आहे न अलाए कोन, हेॾे असांजे इलाइक़े में करमपुर ॿुधो अथव न, गौसपुर करमपुर कंदकोट, उहो करमपुर में असां वियासीं प्रोग्राम में, हिकिड़ो जमायती हो बरोचो, उन जो त मां वाणी जे
कारखाने ते बीठल मुलाज़िम मां हिकिड़े ॾींहुं वियो मां ऑफिस में अंदरि उहो दीवान साहब वेठो दीवान साहब जे कुर्सी जे मथों दीवार में तख्तो लॻल आहे मथों क़ुरान शरीफ़ पियो सम्झो था न वणे रखंदा आहिनि क़ुरान उहे त काफ़िर आहिनि नथा मञनि मां परेशान थी वियुमि मां पुछियोमांसि दीवान साहब हे छा रखियो थी चए भाई इहो क़ुरान छो रखियो थी हाणे ॾिसो उन्ही जो नज़रियो काफ़िर जो कारखाने में इन करे रखियो आहे त जीअं चोरी न थिए सम्झो था कारखाने में इन करे रखियो आहे त कारोबार में बरकत थिए असां मुस्लमान भी इन में पातल कुरान ते अमल कोने बाबा इहा इज्जत कुरान जी त वाणियूं भी करे असां भी समझदासीं त हाणे बदमनी थी आहे पोइ सहारो कुरान दुकान ते कुरान होटल ते कुरान कारोबार ते कुरान अब बरकत पए बाक़ी कुरान पढ़ण जे लाइ कुरान ते अमल करण जे लाइ असांखे कोई रस्तो ई कोन्हे अॼु खां वठी अहद कयो त असां 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ंदासीं पंहिंजे बच्चन खे भी नमाज़ पढ़ाईंदासीं कुरान शरीफ़ पाण भी पढ़ूं पंहिंजे बच्चन खे भी कुरान पढ़ायूं जेके माण्हू कुरान पढ़ियल आहिनि ज़िक्र वठंदा हो न वेंदा हूं आली शरीफ़ ज़िक्र वठण अल्लाह जो नालो ॾसींदो पर हिकिड़ी शइ सम्झो उलमा बुज़ुर्ग सभु ईअं ई चवंदा आहिनि कुरान जी तिलावत समूरन ज़िक्रन जो सरदार कुरान जी तिलावत कंदा कि ये शयूं असां को निकिरी वियूं आहिनि इहे सभु नुहूसतूं आयूं आहिनि अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सां तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।